नाज़रीन खे ख़बर ॾिए पिया नवाब शाह काज़ी अहमद भरसां मोरी स्टाफ जे दुकाननि जो चौकीदार हकीम ज़रदारी पुरसरार नमूने फौत संदस लाश काज़ी अहमद अस्पताल आंदो वियो जिते फौती जे चाचे मिस्किन ज़रदारी ॿुधायो त मुंहिंजो भाइटियो अली रज़ा मोरीअ ते रात जो दुकाननि ते चौकीदारी कंदो हो। सुबह जो मोटरसाइकिल घर वापस आयो पे त रस्ते में संदस लाश हथायो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे फयाज़ हुसैन ज़रदारी। जी फयाज़ हुसैन, कहिड़ा तफ़सील ऐं ॾाका कजो। जी बिल्कुल, तव्हांखे ॿुधाईंदा हलो त काज़ी अहमद भरसां अली रज़ा मोरी स्टाफ जे दुकान जो चौकीदार हकीम ज़रदारी पर इसरार नमूने फौत संदस लाश काज़ी अहमद अस्पताल आंदे वियो जिते फौती जे चाचे मिस्किन ज़रदारी ॿुधायो त मुंहिंजो भाइटियो अली रज़ा मोरी ते रात जो दुकान ते चौकीदारी कंदो हो। सुबुह जो मोटरसाइकिल ते घर वापस आयो पे त रस्ते में संदस लाश मिलियो आहे। शक आहे त खेसि क़त्ल कयो वियो आहे, कंहिंसां दुश्मनी वग़ैरह न आहे। वधीक पोस्टमार्टम करण खां पोइ ख़बर पवंदी। जी वॾी महिरबानी फयाज़ हुसैन अपडेट करण लाइ।